बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक़्त जूं हेडलाइंस। सिंधी मीडिया पारां 6 डिसंबर ते मुख़्तलिफ़ उनवाननि हेठि ऐलानियल सिंधी सकाफ़ती दिहाड़ो सिंध जी कुंड कुर्छ में ईद जियां मल्हायो पियो वञे। जैकबाबाद, ठुल, गड़ी खैरो, खैरपुर, दोदापुर, शिकारपुर, कंदकोट, कशमोर, सखर, लाड़काणो, पनवाकिल, मसू घुरगड़ी, ॾहरकी, मीरपुर माथेलो, ड्रिगड़ी, मटियारी, हैदराबाद समेत सिंध जे नंढनि वॾनि शहरनि में रैलियूं कढियूं वयूं, जेके मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां थींदियूं मरकज़ी तक़रीबनि में शरीक थियूं। सिंध बलूचिस्तान जी नाले वारी कबीलाई शख़्सियत सैयद महताब शाह कुझु अरसो बीमार रहण बाद 66 वरनि जी ॼमार में कराची में लाॾाणो करे वियो। संदसि जनाज़े नमाज़ जैकबाबाद में सुभाणे सुबुह 10 वॻे अदा करण बाद खेसि बलूचिस्तान जे इलाइक़े छट वेझो अबाणे क़ब्रिस्तान दरगाह सैयद हसन सुल्तान अल मारूफ शहनशाह में मिटी मां हवाले कयो वेंदो। सैयद महताब शाह जे लाॾाणे ते मुख़्तलिफ़ सियासी समाजी अॻवाननि पारां ॾुख जो इज़हार कयो वियो आहे। सखर में JUI पारां मुल्तान जलसे में PDM अॻवाननि ऐं कारकुननि ते तशद्दुद ऐं गिरफ़्तार करण ख़िलाफ़ मंज़िलगाह खां प्रेस क्लब ताईं रैली कढी वई, जंहिंजी अॻवानी मौलाना अब्दुल क़यूम हालेजवी, सेक्रेटरी जनरल मौलाना मोहम्मद साले इंढण, मौलाना सऊद अफ़ज़ल, कारी लियाकत अली, हाफ़िज़ मोहम्मद शाबान शेख ऐं ॿियनि कई। इन मौक़े ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त सिलेक्टेड वज़ीर आज़म मुल्क नथो हलाए सघे, मुल्क हलाइण संदसि वस खां ॿाहिरि आहे। आम शहरनि खे गिरफ़्तार करे मथां तशद्दुद करण जी मज़म्मत करियूं था। पेरिया रोड में पुलिस ज़्यादतियुनि ख़िलाफ़ कीरिया ऐं धोरो बिरादरी जो अल्लाह रखियो कीरियो। मोहम्मद यूसुफ कीरियो ऐं ॿियनि जी अॻवानी में फारूक आज़म चौक ते धरणो हणी टायरनि खे बाहियूं ॾेई रोड ब्लॉक करे एहतजाज, SHO हटाइण जो मुतालबो। संदन चवणु हो त भिरिया रोड पुलिस 2 ॾींहं अॻु ॻोठ लालण कीरियो वासी महबूब कीरियो खे बिना जवाज़ खंभे गुम करे छॾियो आहे। आला अख़्तियारनि खां घुर था करियूं त नौजवान खे आज़ादु करायो वञे। जाफ़राबाद में PDM जे मरकज़ी अॻवाननि जे सॾ ते हुकूमत ख़िलाफ़ रैली कढी मज़दूर चौक ते धरणो हयो वियो। धरणे में शरीक माण्हुनि वफ़ाक़ी हुकूमत ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। इन मौक़े ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त इमरान सरकार ग़रीब अवाम मथां महांगाई जो बम किराए ग़रीबनि जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। अवाम इमरान हुकूमत खां तंग थी चुको आहे। 13 डिसंबर ते लाहौर जलसो तारीख़ी हूंदो ऐं हीउ जलसो संदन हुकूमत जे ताबूत जो आख़िरी कोको साबित थींदो। मीरपुर माथेलो वेझो ॻोठ अब्बल गढ़ी में अज़ीम शान जलसो मुनक़िद कयो वियो, जंहिंमें पीर तरीक़त रहबर शरीयत हज़रत क़िबला सैयद ग़ुलाम हुसैन शाह बुखारी ख़िताब कयो। जलसे में सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि मां हज़ारे जमायतुनि शिरकत कई। जलसे के कंबर वारे साईं सैयद ग़ुलाम हुसैन शाह बुखारी ख़िताब दौरान फ़क़ीरनि खे 5 वक़्त नमाज़ क़ाइमु करण जी तलक़ीन कई ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहले बैत जी शान बयानु कई। ही हुयूं हेडलाइंस। सॼी सिंध में सकाफ़ती ईद कीअं मल्हाई पई वञे, पेश आहे ही रिपोर्ट। मुझे सिंधड़ी मुझी जिंदड़ी सिर साह खमूखे प्यारी हित प्यार अमन भाई चारो ही धरती भागन वारिया। ही धरती दिलवारन जी, ही धरती झूझारन जी, ही धरती दरवेशों जी दुआ। ही धरती गुल फुलवादी, वादिन जी शहजादी, धरती उल्फत जी इब्तिदा। सिंध अमा ओ सिंध अमा तुंजा मारू सब आबाद हुजन, तुंजा सूर्य पुट सूर्य धियूं हर दौर में जिंदाबाद हुजन। तारीख़ ज सबक पढ़ाया हाणो की नस्ल खे याद हुजन, आज़ाद ॼमिया हिन दुनिया में हर दौर में ही आज़ाद हुजन। हज़ारें साल पुरानी तहज़ीब, तमद्दुन ऐं सकाफ़त रखंदड़ सिंध हूअं त सॼी सुरहाण आहे, पर डिसंबर जे महीने में जॾहिं बि सकाफ़ती ईद अचे थी त हिन देश जा वासी नंढा तोड़े वॾा, पोढ़ा तोड़े पक्का, मर्द तोड़े औरतूं सकाफ़ती लिबास पहिरे हिक ॿिए खे सकाफ़ती ईद जूं वाधायूं पेश कंदे नज़र अचनि था। अॼोके ॾिहाड़े ते मासूम ॿार नौजवान पक्का ऐं पोढ़ा निड़ ते सिंधी टोपी सजाए कुल्हनि ते अजरक ओढ़े पंहिंजी ख़ुशी आश्कार कंदे नज़र अचनि था। जैकबाबाद में मुख़्तलिफ़ सियासी, समाजी ऐं क़ौम परस्त जमातुनि पारां सिंधी सकाफ़ती ॾिहाड़े जे हवाले सां मुख़्तलिफ़ हंधनि खां रैलियूं कढियूं वयूं। रैली में शिरकत कंदड़ सिंधी टोपियूं ऐं अजरक पाए शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि तां क़ौमी गीतनि ते झुमरियूं पाईंदा प्रेस क्लब आॾो रिथियल मरकज़ी तक़रीब में शरीक थिया, जिते हर पासे अजरक जा इंड लठी रंग निखरी निर्वार थिया। मरकज़ी तक़रीब में अली मोहम्मद अवामी पार्टी पारां दिलमुराद लाशारी, क़ौमी अवामी तहरीक जे चाकर खान जोणेजो, PMLQ जे शाबान अबड़ो, चांडिया इत्तेहाद जे क़लंदर बख्श चांडियो, नौजवान सूमरा इत्तेहाद जे हारून रशीद सूमरो, सोलंगी इत्तेहाद जे इमरान सोलंगी,
क़ौमी अमन कमेटी जे मुनव्वर मुग़ल, जसकम जे बाबर अली कलवड़, मुस्लिम लीग फ़े जे फ़िदा लाशारी, आम इंसान तहरीक जे आबिद सिंधी ऐं ॿियनि शिरकत कई। इन मौक़े ते सकाफ़ती तक़रीब में शिरकत कंदड़नि जो चवणु हो त 30 दिसंबर सकाफ़ती एकता जो ॾींहुं आहे। असीं नंढा ॿार वठी वॾा ॿार वठी इहो ई मैसेज ॾींदासीं। सिंध 1000 साल पुराणी सिंध आहे। सिंध सूफ़ियुनि जी धरती आहे। सिंध अमन पसंद जी धरती आहे। सिंध पढ़ियल लिखियल माण्हू मौजूदु आहिनि। असीं कॾहिं बि जहिड़ो झटो न आहे चाहियो। असीं अमन चाहियो आहे। अॼु असांजो ईद खां वधि ॾींहुं आहे। जिथे भी सिंधी मौजूद है, डे में रांदड़ या पर्दे में रांदड़, इहो ॾींहुं ईद का वधि ॾींहुं मनाए। ऐं वफ़ाक़ पारां जेके सिंध जी बेटनि जी ॻाल्हि हले थी, असीं मज़म्मत कयूं था। लखे करोड़ सिंध में सिंधी मौजूद आहिनि। अञा माउ पुट अहिड़ा सिंधी माण्हू ॼणे थी जेके पंहिंजी माल जी पंहिंजी हिफ़ाज़त करे सघे थी, पंहिंजे दरिया जी, पंहिंजे समुंद्र जी, पंहिंजी कराची जी हिफ़ाज़त करणु ॼाणे थी। असीं इहो ई मैसेज ॾींदासीं इमरान ख़ान खे फ़ौरन पंहिंजो बयानु ऑर्डिनेंस वापसि वठे, न त ॿी सूरत में ही लखे करोड़ माण्हू सिंधी सरापा एहतिजाज हूंदा। तमामु वॾी ख़ुशी थी रही आहे। अॼु 6 दिसंबर वारे ॾींहुं अॼु ॾिसो तव्हां, नवां असां कपिड़ा पाता, नवां छॿा वरिता, नयूं टोपियूं वरितियूं, नयूं अजरकां वरितियूं आहिनि। असांखे सॼे साल में इन ॾींहं जो ख़ासि करे इंतज़ारु हूंदो आहे त इहो 6 दिसंबर वारो ॾींहुं अचे, दिसंबर जो महीनो अचे। असां पंहिंजे वतन ऐं पंहिंजी धरती सां मोहबत जो इज़हार कयूं ऐं असां पंहिंजे कल्चर सां मोहबत कयूं ऐं पूरी दुनिया जे अंदरि जिते बि सिंधी माण्हू रहनि था, अॼु जे ॾींहं जे हवाले सां मां सभिनी खे मुबारकबाद ॾियां थो जो अॼु 6 दिसंबर ॾींहुं असां पंहिंजो कल्चर जो अॼु असां ईद मल्हाए रहिया आहियूं, जेके असां साल में 2 ईदा मल्हाईंदा आहियूं। उन खां बि वधीक असांखे अॼु ख़ुशी थी रही आहे छो जो उन्हनि ॾींहंनि में जेको असांजो इस्लामी तरीक़ो असां ईद मल्हाईंदा आहियूं। अॼु ॾिसो उन ईदनि में जश्न न मल्हाईंदो, ख़ुशियूं न मल्हाईंदा आहिनि, झुमरा न हणंदा आहिनि। अॼु तव्हांखे ईद जो ॾींहुं तव्हांखे नज़र ईंदो हर चौक ते, हर घिटी ते, हर शहरनि में सिंधी माण्हू पंहिंजा अजरका नवां कपिड़ा पाए करे पंहिंजी धरती सां मोहबत कनि था। सिंध ज़िंदाबाद, सिंधी अजरक टोपी ज़िंदाबाद। पन्नो आखिल में सकाफ़ती ॾिहाड़ो कीअं मल्हायो पियो वञे, रिपोर्ट करे रहियो आहे माजिद महेसर। जी बिल्कुल, पूरे मुल्क जी पन्नो आखिल में भी क़ौमी सकाफ़ती ईद अॼु 6 दिसंबर मुख़्तलिफ़ सियासी समाजी ऐं मज़हबी धुरुनि पारां पिणु रैलियुनि जो आगाज़ थी चुको आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त 50,000 साल तारीख़ी वतन सिंध आहे, जंहिंमें जेको आहे हर साल जीअं हिन साल बि पन्नो आखिल में मुख़्तलिफ़ सियासी समाजी धुरुनि पारां शहर जे मुख़्तलिफ़ थोरी ॻोठनि मां जेके रैलियूं आहिनि उहे बरामद थी चुकियूं आहिनि। असां मौजूदु आहियूं पन्नो आखिल जे स्टेशन चौक वारे इलाइक़े में। हिते मुख़्तलिफ़ जेके समाजी अॻवान आहिनि त क़ौमी जेके अॻवान आहिनि उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। संदन सकाफ़त बाबति छा चवणु आहे? देश मुक़दर असांजे GM सैयद रहबर आहे, जीअं मुंहिंजो महबूब लीडर शहीद बशीर खान कुरैशी। हीअ असांजो जेको जो कल्चर डे आहे, असांजो ईद खां वधीक ॾियारो आहे। असां हिनखे कुझु न आहे, असांजो जेके बि क़ौमी दोस्त आहिनि असां उन खां पंहिंजी ज़िंदगी खां वधीक मल्हाईंदा आहियूं। ऐं असां इहो वफ़ाक़ खे ॿुधाइणु चाहियूं था त सिंध में जेके बेटनि ते ख़िलाफ़ कब्ज़ा थियल आहिनि, हुकुमरान खे न्याज़ी खे ॿुधाइणु इहो चाहियूं था त हीअ सिंधी जा जेके बि नौजवान आहिनि, कुंदर पुट जहिड़ा आहिनि, त कॾहिं बि सिंध खे अलॻि न थियणु ॾींदा। कराची खां न ई सिंध ते कंहिं बि हिसे ते कब्ज़ो थियणु ॾींदा। 6 दिसंबर ते असां मल्हाईंदा रहंदा आहियूं। इहो सिंधी सकाफ़त असांखे यादि ॾियारींदी आहे त असां मतिलबु छा हुयासीं। असांजी जेका तहज़ीब आहे उहा तमामु पुराणी तहज़ीब आहे ऐं हुनखे असां हाणे ताईं असां जेका उजागर कयूं अचूं था। 6 दिसंबर इहो असां इन करे मल्हाईंदा आहियूं त बाबा असांजी सिंध जी जेका तहज़ीब आहे, उन असांजो जेको कल्चर आहे, सकाफ़त 5000 साल पुराणी सकाफ़त आहे ऐं असांजी सकाफ़त क़दीमी सकाफ़त आहे। हमेशह सिंधी सकाफ़त ऐं असांजी सिंध अमुन प्यार मोहब्बत ऐं भाईचारे जो पैगाम ॾिनो आहे ऐं इंशाअल्लाह पहिरियां जी आहे। जॾहिं साईं मौला हुसैन अलैहिस्सलाम खां पुछियो वेंदो त अगरि तव्हां जंग में थियो त तव्हां केॾा हिजरत करे वेंदो, मौला साईं चयो त मूंखे जॾहिं बि मौक़ो मिलियो त आउं सिंध हिजरत करे वेंदुसि। ऐं हज़ूर साईं फरमायो आहे त सिंध मां मूंखे जन्नत जी ख़ुशबू ईंदी आहे। हीअ सिंध जी तहज़ीब न आहे। जी बिल्कुलु, हिन जी ॻाल्हियूं ॿुधियूं। सनन चवणु आहे त सिंध 50,000 साल पुराणी तारीख़ी वतन आहे। हर साल जीअं अॼु 6 दिसंबर ते जेको आहे सकाफ़ती ईद मल्हाई वई आहे। हीअ जेकी ईद आहे उहा आम तरह ते जेके ईदियूं ईंदियूं आहिनि उन खां मथां आहिनि। मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त हिते जेके आहिनि सियासी समाज ऐं क़ौमी ऐं मज़हबी दुनिया पिणु हिन रैली में पिणु शामिलु थियूं आहिनि। रैली जेको आहे सो पन्नो आखिल जे मुख़्तलिफ़ ॻोठनि मां जेको आहे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां थी करे पन्नो आखिल भरिसां स्टेशन रोड खां जेकी पुल आहे हिते पिणु शामिलु थियूं आहिनि। हितां थींदे ई शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि थींदे पन्नो आखिल जे प्रेस क्लब वाॾो पहुची करे पंहिंजी बदी ऐं एके जो साथ ॾिनी। कैमरा टीम सां गॾु माजिद महेसर, जेकम न्यूज़, पन्नो आखिल। गड़ी खैरों में भी सिंधवासी सिंध सां मोहब्बत जे ओञाण तौर झुमरियूं पाईंदे नज़र पिया अचनि। वधीक अहवाल पेश करे रहियो आहे अमर सिंधी। हाँ जी बिल्कुल, अॼु पूरी दुनिया जी गड़ी खैरों में भी सिंध जो क़ौमी ॾींहुं
वॾे जोश ऐं ख़रोश सां मल्हायो पियो वञे। असां नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त हीअ अवामी क़ौमी अवामी तहरीक जे पारां हिकु ज़बरदस्त रैली कढी वई आहे ऐं सभिनी सिंधियुनि खे गॾु करे दुनिया खे पैगाम ॾिनो वियो आहे त सिंधी कल्ह बि हिकु हुया, सिंधी अॼु बि हिकु आहिनि ऐं सिंधी सुभाणे बि हिकु रहंदा। ऐं हुननि दुनिया खे इहो पैगाम ॾिनो आहे त सॼी सिंध सां गॾु कड़ी खेरो जो बाशूर अवाम, कड़ी खेरो जा नंढड़ा ॿार, जवान, बच्चा, ॿुढा हिन सिंध ना ॿेड़ीअ हर ॿेड़ीअ खणंदड़ जूं अखियूं कढण जी ताक़त रखनि था पिया। अचो इन सिलसिले में रैली में मौजूदु सिंध जे हिननि जोधनि सां थियल ॻाल्हि ॿोल तव्हांजे आॾे पेश कयूं था। असां ॾाढा ख़ुशि आहियूं। अॼु असांजे लाइ ईद जो ॾींहुं आहे। ईद खां कंहिं ईद खां घटि न आहे। असां सिंध दुश्मननि खे इहो पैगाम ॾियूं था त सिंध हिकु मुतहद मुहज़िब ऐं पुरमन क़ौम आहे। सिंध जे ख़िलाफ़ु काई बि साज़िश क़ाबिल क़बूल न कई वेंदी। जीअं त हीअ असां जेको आहे सिंध जी सकाफ़त ऐं तहज़ीब जेकी 5000 साल पुराणी आहे उनखे मल्हाइण जे लाइ ऐं दुनिया खे पैगाम ॾियण जे लाइ त हिकु सिंधी क़ौम जेका हिकु ज़िंदा क़ौम आहे ऐं उनजो हमेशह मुहबतनि, अमन ऐं प्यार जो पैगाम रहियो आहे। पर कुझु अनासिर जेके मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं करे रहिया आहिनि सिंध जे ॿेटनि जे कब्ज़े जे हवाले सां, सिंध जी ज़मीन जे कब्ज़े जे हवाले सां, उन जे मादनी वसाइल जे कब्ज़े जे हवाले सां असां उन्हनि खे पैगाम था ॾियणु चाहियूं त सिंध जी इंच जी हिफ़ाज़त कबी। जेसीं ताईं सिंध जो हिलाली फर्ज़न ज़िंदा आहे उहो कॾहिं बि न चाहींदो त सिंध जे इंच खे जेको आहे इंच खे जेको आहे नुक़सानु पुॼे। असां पंहिंजा पाण त छा पर पंहिंजे बचनि जी बि क़ुर्बानी ॾींदासीं। सिंधी क़ौम पंहिंजे फ़र्द जी क़ुर्बानी ॾींदी, लेकिन सिंध जे इंचनि जी हिफ़ाज़त कबी छो त सिंध हिकु हक़ीक़त आहे, सिंध हिकु तारीख़ आहे ऐं सिंध अॼु खां न बल्कि 5000 साल खां पुराणी आहे। मां उन्हनि मुखालफ़त जे लाइ ईअं चवंदुसि त आदत थई सां मटणी पवंदई, उछलायल थुक चटणी पवंदई, किन्नू आई कायर आई किनी आंगुर कटणी पवंदई। सिंधी क़ौम मुहज़िब, अमुन परस्त ऐं हमेशह जेको अमुन सां रही आहे, असां अॻिते बि अमुन चाहियूं था पिया। असां जा नंढड़ा पोड़ा पका अॼु ही जंहिं नमूने सां टोपियूं, अजरकूं, नवां वेस वॻा पहिरे करे अॼु हिन जशन में शामिल थिया आहिनि। असीं इन तवसो सां पूरी पाकिस्तानी क़ौम खे मैसेज था ॾियूं त अचो असां सां गॾिजी हीउ ॾियारो मल्हायो। ऐं उन सां गॾोगॾु मां हुकुमराननि खे बि इहो मैसेज थो ॾियां त सिंध जा ॿेट, सिंध जा वसीला सिंध जी मिल्कियत आहिनि या कराची सिंध जी मिल्कियत आहे। उन्हनि जे ख़िलाफ़ु अगरि का मेरी अखि खई वई, उन्हनि सां का हथ चुरांद कई वई त असांजा ही जशन जा प्रोग्राम एहतजाजनि में तब्दील थी सघनि था। असां सिंध दुश्मननि जा जनाज़ा खणंदासीं, हिननि जशननि जे बदिरो असां उन्हनि जा जनाज़ा खणंदासीं। असां पंहिंजी सिंध ते का बि मेरी अखि बर्दाश्त न कंदासीं। नाज़रीन, तव्हां असांजे गड़ी खेरो वासियुनि जा ख़्यालात ॿुधा जेकी मुकमिल तौर ते सिंध परस्त आहिनि, सिंध दोस्त आहिनि ऐं सिंध जे इंच जी हिफ़ाज़त करण लाइ पंहिंजा सिर घोड़ण लाइ बि तयारु आहिनि। हिन शेर सां त सिंधी तुंहिंजा सूर्य जाॻिया, हाण मतां दिलि लाहीं तूं, तोले आहे सिरड़ो तिरीअ ते, अॼुकल्ह सभु कुझु आहीं तूं। कैमरामैन गुल अबड़ो सां गॾु अमर सिंधी, जेकम न्यूज़, गड़ी खेरो। मसू बुरगड़ी में भी सकाफ़ती ईद जा रंग निखरी निर्वार थी पिया आहिनि। मसू बुरगड़ी में सिंधी मीडिया जे सॾ ते सिंधी सकाफ़ती ॾियारे बाबति सहाफ़ी आशिक़ अली तुर्क जी अॻवानी में रैली कढी वई। रैली में शरीक अॻवान सिंधी टोपी ज़िंदाबाद, सिंधी अजरक ज़िंदाबाद जा नारा हणंदा रहिया। रैली मसू बुरगड़ी जे सुज़ुकी स्टॉप खां थींदी अल्लाह वारे चौक पहुती, जिते सूफ़ी संगत जे मंठार पंवर, STP जे अब्दुर्रहमान बिरोही, क़ौमी अवामी तहरीक जे गुलज़ार कलोड़ो, अब्दुल सत्तार अबड़ो, अलीशेर वट्टू, खुदाबख्श सियाल, बशीर बिरोही ऐं ॿियनि शिरकत कई। संदन छा चवणु हो, अचो त वीचार ॿुधूं। अॼोको ॾींहुं असांजो जेको आहे सिंधियुनि जे लाइ ईद जो ॾींहुं आहे ऐं इन जे लाइ असां सिंधियुनि खे ऐं सभिनी खे मुबारकबाद था कयूं था। इहो ॾियारो असां ईद वांगुरु मल्हायूं पिया ऐं जेके हाणे असां सिंधी भाइर आहिनि इन ॿेटनि जे सिंध जे वसीले जे लाइ सभिनी खे ॻाल्हाइणु हक़ आहे। जीअं त अॼु सिंधियुनि जो ॾियारो आहे, असां ईअं सम्झूं था असांखे ईद जो ॾियारो महसूसु थी रहियो आहे ऐं असां सभिनी सिंधियुनि जो इहो हक़ पहुचे थो त असां हिन ॾींहं खे तमामु सुठे नमूने सां ऐं भरपूर नमूने सां मल्हायूं त जीअं असां पूरे पाकिस्तान में उजागर थियूं त सिंध आहे। जी, तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी मसूबड़ी वासियुनि जी, जिन जो चवणु हो त असांजे लाइ हीउ सकाफ़ती ॾींहुं ईद बराबरि आहे ऐं सिंध हिकु जिंद आहे ऐं हिननि चयो त असां सकाफ़ती ॾींहं खे ईद जी ख़ुशियुनि सां सभु मोहबतूं उजागर करे असां सकाफ़ती ॾींहुं मल्हाए रहिया आहियूं। कैमरा टीम सां गॾु नूर सागर, मसूबड़ी। ॾहरकी में सिंध तरक़ी पसंद पार्टी पारां सिंधी सकाफ़ती ॾियारे जे हवाले सां रैली कढी वई।
ॾहरकी में क़ौमी ईद जे ॾिहाड़े ते सिंध तरक्की पसंद पार्टी तरफ़ां तरक्की पसंद हाउस खां ॾहरकी प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। रैली में शहरनि सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻवाननि वॾे अंग में शिरकत कई। रैली सिंध तरक्की पसंद पार्टी जे मरकज़ी वाइस चेयरमैन जाम अब्दुल फताह समेजो जी अॻवानी में कढी वई, जंहिंमें पार्टी अॻवान आफ्ताब खान शर, जाम माशूक समेजो, जाम मुजीब समेजो, मारूफ समेजो, गुलजार शर ऐं ज़ुबैर चाचड़ समेत शहरनि वॾे अंग में शिरकत कई। मीरपुर माथेलो में भिटाई मीडिया सेंटर जे सॾ ते सकाफ़ती रैली कढी वई। मीरपुर माथेलो में भिटाई मीडिया सेंटर तरफ़ां सकाफ़ती ॾिहाड़े जे मौक़े ते हिकु शानदार रैली कढी वई। एजाज़ अहमद बोज़दार, सईद खान चांडियो, मुजाहिद अली गबोल, निसार अहमद भारू, इमरान अली लाशारी ऐं मोहम्मद इस्माइल कलोड़ो जी मेज़बानी में निकतल रैली में सियासी समाजी अॻवाननि ऐं शहरनि वॾे अंग में शिरकत कई। बोज़दार वॾावां सकाफ़ती ईद जो अहवाल शाहिद जाफ़री जी हिन रिपोर्ट में। सॼी सिंध जी बोज़दार वॾा में सिंधी मीडिया जे ऐलानियल सकाफ़ती ॾिहाड़े जे मौक़े ते प्रेस क्लब बोज़दार वॾा जे सदर अमजद टामरी, मंसूर थेबो, सफ़दर पहियार, राजा हुसैन टामरी, ज़मीर अंसारी, मुज़फ़र शब्बीर बोज़दार, वकार टामरी ऐं ॿियनि जी अॻवानी में सकाफ़ती रैली कढी वई। रैली में शिरकत कंदड़नि जैकब न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त साल पुरानी जेकी सिंध जी सकाफ़त आहे उनखे असीं भरपूर नमूने मल्हाए रहिया आहियूं। सिर्फ़ु जेको आहे सिंध में न कर बल्कि पूरी मुल्क ऐं पूरी दुनिया में हीअ अॼु को ॾींहुं ईद जीअं जेको आहे मल्हायो वेंदो आहे ऐं असांखे फ़ख़्रु आहे पंहिंजे सिंधी हुजण ते, छो त सिंध जी सकाफ़त महिमान नवाज़ी असांजी सिंध खां शुरू आहे। सिंधी गॾिजी हीउ 6 डिसंबर जेको एकता जो ॾींहुं आहे मल्हाए रहिया आहियूं। असां दुनिया पूरीअ खे इहो पैगाम ॾेई रहिया आहियूं त असां सिंधी पंहिंजी तहज़ीब, पंहिंजे अजरक, पंहिंजी टोपी, पंहिंजे कल्चर, पंहिंजे पटके सां प्यार कयूं था ऐं असां हिक ॿिए में अमन ऐं मोहबत सां रहूं था ऐं असांजे जेके ॿेटनि ते, असांजे जेके शहरनि ते आबादकारियूं कब्ज़ा था कया वञनि, इन जे मुकमिल असां ख़िलाफ़ आहियूं। असीं सभु जा सभु सिंधी गॾु आहियूं, असां में को बि रंग नसुल जो फ़र्क़ु न आहे। असां सां जेको आहे माना सिंध जा हिंदू बिरादरी या ॿिया बि जेके सभु गॾु आहिनि ऐं सभु खां अहम ऐं जेको वफ़ाक़ लाइ पैगाम आहे त सिंध जा जेके बि असां आहिनि उहे असांजी मिल्कियत आहिनि, असां सिंधियुनि जी आहे। कराची सिंध जी दिलि आहे ऐं उन खां पोइ जेके बि ॿेटनि ते कब्ज़ा आहिनि वफ़ाक़ जी तरफ़ खां उहे नामंज़ूर आहिनि ऐं जेको कारून झर खे हाणे टोड़ण जी ॻाल्हि थी कई वञे उन लाइ बि असां साह जी आख़िरी फुड़ी ताईं जेको आहे वफ़ाक़ सां जहिड़ो आहे। 6 डिसंबर जेको असांजी एकता ऐं ॿधी ऐं मुतहद रहण जो ॾींहुं आहे, हीउ ॾींहुं असांजे लाइ सिंधी क़ौम जे लाइ ईद जो ॾींहुं आहे ऐं इन ई ॾींहं जे लाइ इहो ई मैसेज आहे त असीं जेकॾहिं ईअं ई एकता में मुतहद रहियासीं त पोइ सभई जेके बि मिड़ई सिंधियुनि जा जेके बि हक़ आहिनि उन्हनि ते को बि गासिब, को बि वफ़ाक़ जो इदारो कब्ज़ो नथो करे सघे। असांखे घुरिजे त अॼोके ॾींहुं मां सबक़ु वठी ऐं असां ईअं ई मुतहद रहूं त जीअं पंहिंजे हक़नि जे हासिलात लाइ हमेशह ईअं ई एकता ऐं ॿधी जे ज़ंजीर में जड़िया रहूं। नौजवाननि पारां सकाफ़ती वेस पहिरें शहर जे मुख़्तलिफ़ चौकनि ते क़ौमी गीतनि ते रक़्स करे सिंध धरती खे भेटा पेश कई वई। कैमरामैन मोहम्मद अब्बास सां गॾु शाहिद जाफ़री, जैकब न्यूज़, बोज़दार वॾा। कंदकोट में भी सकाफ़ती ॾिहाड़े जे हवाले सां मुख़्तलिफ़ धुरियुनि पारां रैलियूं कढियूं वयूं आहिनि। कंदकोट शहर में सकाफ़ती ॾींहं ते हर तरफ़ सिंध जीजल जा गीत ऐं नारा गूंजंदा रहिया। सिंध सां मोहब्बत जे इज़हार तौरु जसकम, STP, सिपाफ ऐं शहरनि पारां रैलियूं कढियूं वयूं। इन मौक़े ते अॻवाननि दिलमुराद दहाणी, अकरम बाचकाणी, सफ़ीउल्लाह सोहरियाणी, सजाद बिरोही, रहमतुल्लाह छिॼण, मुमताज़ सिंधी, उस्ताद ज़वार शेख ऐं ॿियनि चयो त सिंध सिंधियुनि जी माउ आहे, सिंध सिंधियुनि जो साहु आहे, कराची खे सिंध खां अलॻि करण जो सोचण बि न ॾींदासीं। रिगड़ी में भी सकाफ़ती ॾिहाड़ो इंतहाई जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो। सकाफ़ती ॾिण जे हवाले सां मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि पारां रैलियूं कढियूं वयूं। रैली में शरीक नौजवाननि सिंधी क़ौमी गीतनि ते झुमरियूं पातियूं ऐं सिंध सां मोहब्बत जो इज़हार कयो। नवाब गुरू पारां हिकु शानदार रैली कढी वई, जॾहिं त सिंध तरक्की पसंद पार्टी तरफ़ां ज़िलई सदर मीर यूनिस टालपुर जी अॻवानी में रैली कढी वई, जंहिंमें मुख़्तलिफ़ ॿोली ॻाल्हाईंदड़नि शिरकत कई। रैलियूं मुख़्तलिफ़ रोडनि जो गश्त कंदे प्रेस क्लब पहुतियूं, जिते मक़ामी सहाफ़िन रैली में शरीक सियासी समाजी अॻवाननि जो इस्तक़बाल कयो। ख़ैरपुर ज़िले जे मुख़्तलिफ़ शहरनि में सिंधी सकाफ़ती ॾींहं जूं रैलियूं कढियूं वयूं। ख़ैरपुर, कोट डीजी, कोट बंगलो, ठरी मीरवा, रानीपुर, गंबट समेत ॿियनि इलाक़नि में सिंधी सकाफ़ती ॾींहुं वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो। पंगरियो में भी सकाफ़ती ॾिहाड़ो जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो। गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल पंगरियो खां प्रेस क्लब ताईं शानदार रैली कढी वई। रैली में STP, मिर्ज़ा ग्रुप, पीपल्स पार्टी, GSN तोड़े ॿियनि पार्टियुनि सां ताल्लुक़ रखंदड़ कारकुननि ऐं वापारियुनि जी शिरकत। इन ई मौक़े ते अरशद चांडियो, पीर माशूक अली शाह, वफ़ा एजाज़ अली मेमन ऐं ॿियनि रैली खे ख़िताब कयो। मुबारकपुर में सिंध बिरोही इतिहाद पारां सकाफ़ती ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे। मुश्ताक खोसो तफ़सील ॿुधाए रहियो आहे।
जी नाज़रीन, मुबारकपुर भरिसां ॻोठ शनवाद बिरोही में सिंध बिरोही इताद तंज़ीम पारां सकाफ़ती ॾियारो मल्हायो पियो वञे। त अचो त कोयटा खां आयल महिमाननि सां ॻाल्हि ॿोल कयूं। दोस्त मुंहिंजा सॼा जेका बि असां कोयटा को आया आहियूं, इहो सकावत जे हवाले सां असांजो दिलि घुरियो आहे कि जेॾो तहज़ीब असांजो 7000 पुराणो आहे, तव्हांजो बि 5000 मुंहिंजो दड़ो जेको तव्हांजो तहज़ीब आहे, असां चऊं था त भाईचारो मिलण सां मूंखे ॾाढी ख़ुशी थी। मां आयुमि इन प्रोग्राम में शिरकत कयुमि। मेहराब ख़ान बाबू साहिब वेठो आहे हिते, मलिक फ़हीम साहिब मूं सां गॾु आहे, ॿिया दोस्त मूं सां गॾु आहिनि। ऐं असां इंशाल्लाह बिरोही जे सकाफ़त सां वाले सिंधियुनि सां हमेशह गॾु आहियूं, हमेशह इहो ॾियारो मल्हाईंदासीं इंशाल्लाह। हम बलूच भाई भी कोयटा से ये सिंधी सकाफ़त में शिरकत करने के लिए आए। हम अपने दोस्तों के साथ सरदार सईद अहमद, मलिक फ़हीम शाहबानी, बाकी दोस्तों के साथ शिरकत करने के लिए आए सर। शुक्रिया। ॾाढो ख़ुशी थियो प्रोग्राम मुनक़द थियो आहे सकाफ़ती हवाले सां सिंध अजरक टोपी वारो। टकरी मूसा ख़ान जो थोरा तो शुक्रगुज़ार आहियां, उन्होंने मूंखे फ़ोन कयो, मां जैकाबाद खां हींअर ई आयो आहियां। ऐं मोहम्मद बख्श बिरोही जो बि शुक्रगुज़ार आहियां त मूंखे हिन अहिड़े सकाफ़ती प्रोग्राम में इनवाइट कयो। तमामु ॾाढी ख़ुशी पई थिए सभिनी सिंधियुनि खे गॾु ॾिसी करे। वॾी महिरबानी। जी नाज़रीन, मुबारकपुर भरिसां सिंध बिरोही इताद जे मरकज़ी अॻवान मोहम्मद मूसा बिरोही जे अॻवानी हेठि प्रोग्राम थी गुज़रियो, जंहिंमें कोयटा खां आयल महिमाननि ॿुधायो त असां सिंधी भाउरनि सां ही सकाफ़ती ॾियारो मल्हाइण आया आहियूं। कैमरामैन अमजद खोसो सां गॾु मुश्ताक फ़ोटो, जैकब न्यूज़, मुबारकपुर। शिकारपुर ज़िले जे समूरनि नंढनि वॾनि शहरनि ऐं ॻोठनि में सकाफ़ती ॾियारे जे हवाले सां सवे रैलियूं कढियूं वयूं। शिकारपुर में मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि जे अॻवाननि धार धार रैलियूं कढियूं, जंहिंमें नौजवान तंज़ीम जे अॻवाननि पारां 100 जी तादाद में मोटरसाइकिलनि ते सवार थी रैली कढी वई, जेका शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदी शिकारपुर प्रेस क्लब पहुती। रैलियुनि में मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻवाननि समेत शहरिन वॾे अंग में शिरकत कई। सॼे सिंध जे बडाणी शहर बि सकाफ़ती रंगनि में रंगजी वियो। बडाणी गवर्नमेंट प्राइमरी स्कूल खां मीडिया सेंटर ताईं थींदड़ मुख्य तक़रीब में बडाणी शहर जे नौजवाननि, क़ौम परस्त पार्टियुनि, सियासी समाजी अॻवाननि, शहरी इतिहाद जी तंज़ीमुनि पारां कामरेड मज़हर सिंधी, कमरदीन ऐं ॼाम आशिक़ हुसैन चाचड़ जी अॻवानी में रैली कढी वई। सकाफ़ती तक़रीब में शरीक माण्हुनि सिंधी टोपी अजरक पाए क़ौमी गीतनि ते रक़्स करे सिंध अमण सां मुहबत जो इज़हार कयो। ठठे में भी सिंध जी सकाफ़त जो ॾियारो भरपूर नमूने मल्हायो वियो। मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र जे माण्हुनि सिंधी सकाफ़ती वेसनि में रंगजी रैलियूं कढियूं। सकाफ़त जी मुख्य तक़रीब प्रेस क्लब ठठो में मुनक़िद कई वई। इन खां अॻु मुख़्तलिफ़ सियासी समाजी इल्मी अदबी धुरिन शहरिन ऐं सहाफ़िन पारां प्रेस क्लब ठठो खां हिकु शानदार रैली कढी वई, जेका क़ौमी शाहराह जो गश्त करे ॿीहर प्रेस क्लब ठठो पहुती। रैली जी अॻवानी प्रेस क्लब ठठो जे सदर डॉक्टर शाहिद सिद्दीकी, सीनियर सहाफ़ी अब्दुल लतीफ़ मेमण, हाफ़िज़ मुश्ताक मेमण, नज़ीर जाखरो, मुश्तबा खुश्क, आदम गिंदरो, अहमद पलीजो ऐं ॿियनि कई। मुझ सिंधड़ी मुझी जिंदड़ी सिर साह खमूखे प्यारी हित प्यार अमन भाईचारो ही धरती भागन वारिया। ही धरती दिलवारन जी, ही धरती झूझारन जी, ही धरती दरवेशों जी दुआ। ही धरती गुल फुलवादी, ही वादिन जी शहजादी, ही धरती उल्फत जी इब्तिदा। सिंध अमा ओ सिंध अमा तुंजा मारू सब आबाद हुजन, तुंजा सूर्य पुट सूर्य धियूं हर दौर में जिंदाबाद हुजन। तारीख़ ज सबक पढ़ाया हिन हाणों की नस्ल के याद हुजन। आज़ाद जमिया हिन दुनिया में हर दौर में ही आज़ाद हुजन।